अस्सलाम वालेकुम नादरीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नादरीन तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं। काज़ी अहमद खान जाते काज़ी अहमद ॻोठ मीर मोहम्मद जोणो वटे नवाब शाह लिंक रोड ते मोटरसाइकिल ऐं चिंकी रक्षा में आम्हूं साम्हूं टक्कर जी विया आहिनि। हादसे सबबि ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे तालका इस्पताल काज़ी अहमद आंदो वियो आहे। ज़ख़्मियुनि में मोटरसाइकिल सवार मोहम्मद सलेमान कुबर ॻोठ अला बख्श कुबर ऐं रक्षा ड्राइवर 10 साला गुलाम फरीद रिंद ॻोठ हाजी खान रिंद जो रहवासी ॿुधाया पिया वञनि, जॾहिं त ॿिन्ही ॼणनि खे इस्पताल मां फर्स्ट एड ट्रीटमेंट ॾिनी वई आहे। रिपोर्टर मुमताज़ अली सुमरो, हक़सत न्यूज़, काज़ी अहमद।